हाज़रीन ऐं नाज़रीन, ड्रामा सीरियल दुलाब जी ज़बरदस्त अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों, जॾहिं मंसूर खान पंहिंजी महबूबा सां मिलण वेंदो आहे एपिसोड 11 ऐं 12 में, ऐं उते जेको आहे ठारो पीछो करे उते पुॼी वेंदो आहे। ठारो पहिरियों छा कंदो आहे, मोबाइल सां फ़ोटू कढंदो आहे मंसूर खान ऐं जेको आहे उन जी महबूबा कूंज जा। फ़ोटू कढण खां पोइ दोस्तों ठारो साम्हूं अची बीहंदो आहे ऐं कूंज चवंदो आहे त हीअ मां हाणे राज़न ऐं ककर खे तस्वीरूं ॾेखारींदुसि। हू ॿाहूं ॿधंदी आहे, पेरें पवंदी आहे, ईअं न कर, अगरि तूं उन्हनि खे ॾेखारींदे त हू मूंखे मारे छॾींदा। लेकिन ठारो इहा ॻाल्हि नाहे मञंदो दोस्तों। ऐं ठारे जो मुंहुं मारी मंसूर खान सां बि थींदी आहे। ठारो हथ बि खणंदो आहे जेको आहे कूंज जे मथां, उन ते तशदुद बि कंदो आहे। तूं इश्क लड़ाएं थी असांजे दुश्मन सां, प्यार जा परणा करें थी, पेज लड़ाएं थी, माना चङियूं भली इन्हनि जी फशरी थींदी आहे दोस्तों। पोइ ठारो वेंदो आहे सिधो इन रहज़न खे ॿुधाईंदो आहे। राज़न चवंदो आहे ककर खे न ॿुधायो, ऐं अगरि ककर इहे तस्वीरूं ॾिठूं त ककर पहिरियों कूंज खे मारींदो पंहिंजी भेण खे, पोइ वञी इन मंसूर खान खे लिटाईंदो, वरी झेड़ो वधी वेंदो ऐं असांजी बदनामी घणी थी वेंदी। मंसूर खान खे मारींदासीं पर कंहिं ट्रिक ऐं चाल सां, तकड़ि न कयो ऐं ठारे खे हू रोके वठंदो आहे। लाइक सब्सक्राइब शेयर कंदा।